बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाह। आज की इस वीडियो में हम क्लास 4 की आसान सिंधी में सबक 12 यानी 12वां सबक गऊ यानी गाय के बारे में पढ़ेंगे। तो शुरू करते हैं। गऊ घरू जानवर आहे, किन जो रंग अच्छो, किन जो कारो ऐं किन जो ॻाढ़ो थींदो आहे, ऐं के चिटकमरियूं बि थींदियूं आहिनि। सुबुह जो धनार घरनि मां गऊं काहे झंग ॾांहुं वेंदा आहिनि। ॾींहं जो झंग ऐं ॿनीअ मां चारे पाणी पीआरे शाम जो घरनि में पहुचाई वेंदा आहिनि। राति जो गऊं खे मालिक चारो ॾींदा आहिनि। गऊं घर में जंहिं हंधि ॿधिजे तंहिंखे वथाण चइबो आहे। उहा सुबुह ऐं सांझी खीर ॾींदी आहे। खीर पीअण खां सवाइ चांहि में बि कमु ईंदो आहे। उनखे काढ़े माओ, बर्फ़ी ऐं पेड़ा बि ठाहिबा आहिनि। जितना पढ़ा गया, अब इसका उर्दू तर्जमा कर लेते हैं। गऊ घरू जानवर आहे यानी गाय घरेलू जानवर है। किन जो रंग अच्छो यानी किसी का रंग सफ़ेद, किन जो रंग कारो ऐं किन जो ॻाढ़ो थींदो आहे। और किसी का रंग काला और किसी का लाल होता है। ऐं के चिटकमरियूं बि थींदियूं आहिनि और कोई बहुत से रंगों वाली भी होती हैं। सुबुह जो धनार घरनि मां गऊं काहे झंग ॾांहुं वेंदा आहिनि यानी सुबह को गाय का रखवाला या फिर देखभाल करने वाला घरों में से गाय को लेकर जंगल की तरफ जाता है। ॾींहं जो झंग ऐं ॿनीअ मां चारे पाणी पीआरे शाम जो घरनि में पहुचाई वेंदा आहिनि। यानी दिन को जंगल और खेत में से चरवाकर पानी पिला के शाम को घरों में पहुंचाते हैं। रात जो गऊं खे मालिक चारो ॾींदा आहिनि। ये रात को गाय को मालिक चारा देते हैं। गऊं घर में जंहिं हंधि ॿधिजे तंहिंखे वथाण चइबो आहे। यानी गाय घर में जिस जगह बांधी जाए उसको वथाण यानी बाड़ा कहते हैं। उहा सुबह ऐं सांझी खीर ॾींदी आहे यानी वो सुबह और शाम को दूध देती है। खीर पीअण खां सवाइ चांहि में भी कम ईंदो आहे यानी दूध पीने के अलावा चाय में भी काम आता है। उनखे काढ़े माओ, बर्फ़ी ऐं पेड़ा भी ठाहिबा आहिनि। यानी उसको पकाकर यानी दूध को पकाकर माओ यानी मावा, बर्फ़ी और पेड़े वग़ैरह भी बनाए जाते हैं। खीर के जमाए धंवरो ठाहींदा आहिनि यानी दूध को जमा कर धंवरो यानी एक सफ़ेद चीज़ होती है वो बनाते हैं। धंवरे के विलोड़े उन मां मक्खन कढंदा आहिनि। यानी धंवरे यानी उस सफ़ेद चीज़ को घुमा के उसमें से मक्खन निकालते हैं। ऐं बाकी जेके बचे तंहिंखे ॾुध चवंदा आहिनि और बाकी जो बचे उसको ॾुध यानी दही कहते हैं। मक्खन मां घी भी ठहंदो आहे यानी मक्खन से घी भी बनता है। गऊं गाबा ऐं गाबियूं ॾींदी आहे यानी गाय बछड़ा और बछिया देती है। गाबा जॾहिं वॾा थियनि तंहिंखे ॾांद चइबो आहे यानी बछड़ा जब बड़ा हो जाए तो उसे ॾांद यानी बैल कहते हैं। ॾांद बैल गाॾीअ में ॿार ॾोइण ऐं ज़मीन में हर काहिण लाइ कम ईंदा आहिनि। यानी बैलगाड़ी में वज़न उठाने और ज़मीन में हल चलाने के लिए काम आते हैं।
मुझे उम्मीद है आज का सबक तमाम स्टूडेंट्स को आसानी से समझ आ गया होगा। अब इंशाअल्लाह आपसे अगली वीडियो में मुलाकात होगी। तब तक के लिए अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।